बुलंद इशू में शिकारपुर का मां आया बरकत बिरोई। नाज़रीन, शिकारपुर ज़िले जा आबादगार ऐं हारी कीमियाई भाण जे ब्लैक ते विकिरो थियण ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि ऐं हू जेको आहिनि हींअर शिकारपुर प्रेस क्लब में सरापा एहतजाज आहिनि। आबादगारनि ऐं हारियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन हवाले सां हुननि जो छा चवणु आहे। ये जो असांजो एहतजाज आहे, असां मुसलसिल इन जे एहतजाज कंदा था अचूं त जेको यूरिया ऐं डीएपी त हिननि चयो त ठीकु आहे असां ॿाहिरां घुरायूं था, पर उहो बि हितां जूं जेके मिलूं वग़ैरह आहिनि जेके उन्हनि खां न मिलियो। उहे हिकिड़ी माफ़िया आहे जेकी मेरापुर में रहे थी, चइनि माण्हुनि ते मुनहसर आहे, उन्हनि खां इहो डीएपी मिलियो जेको माना तक़रीबन 9,000 रुपए में माना 9,500 में बोरी मिली। उहो त असां कणकनि में पहिरियों दफ़ो विझी छॾियो हो। हाणे यूरिया 2 महीना मुसलसिल हलंदो हुन ते कणक ते। यूरिया जो जेको कंपनियूं ॿुधाइनि थियूं रेट उहो 1,768 रुपया आहे ऐं हिते जेके पंहिंजो डीलर आहिनि या जेके दुकानदार आहिनि उहे भाण खपाइनि था 2,600-2,500 ते। जेकॾहिं कोई बि उन्हनि खे चए थो बाबा सरकारी जेको रेट आहे उन ते ॾियो त उहो चवंदा असां वटि भाण आहे ई न, भाण शार्ट आहे, दुकान बंदि करे था छॾनि। इन खां अलावा जेको ज़हर उहो बि बिल्कुलु महांगो आहे ऐं जेको आहे सो ॿिज भाण तक़रीबन उन्हनि में नकुल बि घणो आहे जेको आहे सो उनजे करे बि आबादगारनि खे ॾाढी तकलीफ़ आई आहे। शिकारपुर में गॾु थिया आबादगार ऐं ज़मीनदार। ॾिसो, पहिरियां असां आबादगारनि खे डीएपी 5,000 में और बोरी 9,000 में ॾिनो वियो। हाणे जेॾी महिल असांखे यूरिया जी ज़रूरत पई त 1,768 रुपया हुनजो कंपनी जो रेट आहे त उहो 2,600 खां 3,000 रुपयनि में असांखे ॾिनो वञे थो। घणाई दफ़ा असां डीसी शिकारपुर वटि विया आहियूं, ॿियनि ज़िलनि में डीसी नोटिस वरिता आहिनि, एक्शन बि खयां आहिनि, गुदामनि में छापा बि आया आहिनि, सरकारी रेट ते उहे जेको आहे बोरियूं हलायूं, पर हिते ख़बर न आहे त डीसी अलाए छा थो करे। डीसी ॾे पंध करे करे असां थकिजी पिया आहियूं। अॼु मजबूर थी असां प्रेस क्लब में आया आहियूं। 1,768 वारी बोरी जेको आहे असांखे 3,000 में ॾियंदा आहे। बार बार एहतजाज कयूं था पर कोई ॿुधण वारो ई कोन्हे। ख़बर न आहे त डीसी साहब अलाए छा थो करे, उहो पंहिंजे हिननि में कमनि में रुधल आहे। तो आबादगारनि सां सरासर आबादगारनि जी कतलाम आहे, पर कोई ॿुधण वारो कोन्हे। असां एहतजाज कयूं था पर कोई बि नथो ॿुधे। हाणे 2,600 रुपया जेको 1,768 रुपया बोरी आहे उहा 2,600 रुपया ॾियनि था। तो ख़बर न आहे को गवर्नमेंट बि आहे अलाए कोन्हे, इहा बि ख़बर कोन्हे। भाण डीलरनि जे ख़िलाफ़ आहे। अॼु आबादगार हिते गड़ियासीन खां गड़ियासीन जे ॻोठनि मां हिते पहुता आहियूं। जेको सरकारी रेट आहे 1,768 आहे, असांखां 2,600 रुपया उगाड़ियो थो वञे। गुज़िरियल हिन सालनि में 3,300 रुपया डीएपी हो, 9,200 रुपया असांखां वरिता विया। आबादगारनि ऐं हारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त कीमियाई भाण यूरिया ऐं डीएपी जेको आहे डीलर्स ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि। जेको भाण 4,300 रुपयनि में मिली रहियो हुयो उनजो रेट जेको आहे 9,000 रुपया ब्लैक ते जेको आहे विकिरो कयो पियो वञे। जॾहिं त यूरिया भाण जेको आहे उनजो 1,768 रुपया आहे, जॾहिं त डीलर्स जेके आहिनि हू जेको आहे 2,600 रुपया में विकिरो करे रहिया आहिनि। इन हवाले सां उन्हनि आला अख़्तियारनि समेत सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हू इन हवाले सां नोटिस वठी करे आबादगारनि ऐं हारियुनि खे सस्ते अघ ते जेको सरकारी अघु आहे उन मुताबिक़ भाण जेको आहे मुहैया करे ॾियनि। साथी रिपोर्टर आगा तारिक पठान सां गॾु बरकत बिरोई, धरती टीवी न्यूज़ शिकारपुर।